पुर भरसां ॻोठ मीरखान शाणी में मौजूद आहियूं, जिथे 7 फुट 7 इंच कद रखंदड़ मिदा हुसैन शाहानी जेको आहे सो असां सां गॾु मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो 7 फुट 7 इंच कद त आहे, रब ताला हुनखे वॾे में वॾो कद ॾिनो आहे, पर हुनखे इन कद मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि, कहिड़ा नुक़सान आहिनि, केतिरा मीटर हू कपिड़ा परे थो, ऐं जेको आहे सो चंपल हुनजी घणनि इंचनि जी ठहे थी पई, हथ जी थी ठहे या दुकान तां थी मिले पई। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हुनजी केतिरी तालीम आहे ऐं हू सिंध हुकूमत खां कहिड़ा मुतालबा थो करे। मिजाज तव्हांजो घणा फुट कद आहे, घणी तालीम आहे अव्हांजी? 7 फुट 7 इंच कद आहे, तालीम 12 दर्जा तव्हांजी तालीम आहे जी। ऐं तव्हां जेको ही कपिड़ा पारियो था पिया, इहे घणा मीटर कपिड़ा पारींदा आहियो? जेका जुती आहे उहा घणनि इंचनि जी आहे? उहा तव्हांजी मोची ठाहींदो आहे या दुकान तां मिलंदी आहे? जुती मोची ठाहींदो आहे, 12-15 जहिड़ा कपिड़ा हूंदा आहिनि। अच्छा, 15 मीटर कपिड़ा पारींदा आहियो। इहो ॿुधायो भला, तव्हां शादी कई आहे? न, शादी न कई आहे। उमिरि घणी आहे अव्हांजी? 23-24 साल थी सही। पोइ हिन हेॾो जेको तव्हांजो वॾो कद आहे माशाअल्लाह, इन मां तव्हांखे कहिड़ो नुक़सान या को फ़ाइदो वग़ैरह? नुक़सान को बि कोन्हे, माशाअल्लाह फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। अलाह सही ॾिनो आहे, हुन खां का नाराज़गी न आहे। हुनजो रंग आहे, घर में 5 कण तो मैं चारीअ ते माल ॾियनि, उन्हनि जो कमकार 12 दर्जा पढ़ी बंदि कई। माशाअल्लाह ॿारहीं में तालीम आहे, हुकूमत खे अपील आहे त सरकारी ड्यूटी ॾिनी हुई, असांजी हेल्प कई, असां ग़रीब आहियूं। हा, तनक़ीद कंदा आहिनि माशाअल्लाह, कद जे करे हुजूम थी वेंदा आहिनि, हू रोशे गोरिया अची थींदा आहिनि। असां साईं चवणु चाहींदासीं, असां मिसकिन ऐं 5 रुपया न आहिनि, जेको 12हीं या तालीम हिते बंदि कई, जेके ज़्यादा हुजे हा त अञा अॻिते वधायूं था। कपिड़ा साईं 10 खां 15 मीटर पाए थो, माशाअल्लाह हिन जो कद डिघो आहे। हिन खां निवड़ी सिवड़ी कमकार नथो थी वञे, तमामु तकलीफ़ हुजे हल्को त माना कमु करे सघे थो। असां हुकूमत खे अर्ज़ु कंदासीं, महिरबानी कंदासीं, हिनखे का रोज़ी या का मदद कंदा जेका हे पंहिंजो गुज़र सफ़र करे। असांजो इहो अर्ज़ु आहे। मोचीअ लाइ बि हिन महिल चौंपल ठहिराइण में माशाअल्लाह औखाई आहे, कपिड़नि में बि तमामु औखाई थी थिए। जहाँ का नौकरी सरकारी ॾिनी वञे, जहाँ हिन जे लाइ को न को रोज़गार खोलनि जंहिंजो उहे पंहिंजो पेट गुज़र करे पियो। छाकाणि त हुनखे कोई हुनरु कोन्हे, को अहिड़ो न गाॾी थो हलाए सघे, न किराए वारा बि खणी था वञनि त हू 3 माण्हू खणनि था, उन्हनि जा 400-500 रुपया ठहनि था। हीअ उन जॻह ते हिकिड़ो माण्हू 400-500 किथां ग़रीब माण्हू भरे? मज़ूरीअ मां बि पेट नथो पले। सो मज़ूरी हिकिड़ो ॾींहुं करे त 5 ॾींहं घर वेठो आहे, मुंह में नथो निवड़ी सघां, न उन मज़ूरी जो को वज़न अहिड़ो खणी थो सघे तो जो मुंहिंजो माना केतिरो करे सघे थो। हिननि हुकूमत सिंध खां मुतालबो कंदे घुर कई आहे त हिनखे फौरी तौर ते का सरकारी जॉब ॾिनी वञे त जीअं ही पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे। कैमरामैन फराल सां गॾु गुलशन चांडियो, धरती टी न्यूज़ राणीपुर।